दुनिया के मैसेज में तो पयो या यूहन्नास चई करे पूरी इंसानियत खे इहो मैसेज में तो पयो तो मुझो प्रोग्राम के खास खिते के खास इलाके या के खास कौम ऐं कबीले जे लाइ न आहे बल्कि पूरे आलम जे लाइ आहे पूरी इंसानियत जे लाइ आहे ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक्त के आलमी कुवत कैसर और किसरा के चैलेंज करे तो पयो जा खड़ी करे हो काने थी पई आहे वो जेको हिननि खे ख़रीद करे सिर्फ पेट पालण जे लाइ माण्हुनि खे ॾियण जे लाइ तयार आहिया मदीने जी रियासत जो कॉन्सेप्ट इहो न आहे ही छा ज़ुल्म आहे ही किथां जी सितम ज़रीफ़ी आहे 70 साल तो सिंध जे हुकूक ते ठाणो हयो 70 साल पाणी ते तो ठाणो हयो 70 साल असांजे रवैये ते तो ठाणो हयो सिर्फ असांजी लालू खेत जी टैक्स तुझे लाहौर जी टैक्स खां वधीक आहे तो पोइ उन जे बदिले में असांखे सिलो इहो थो मिले जो रोड सिंध जा तबाह लॻा पिया आहिनि असांजा तरक़ी सिंध जी दर नथी थिए पई हर आइडिए ते पंजाब त ख़ुशहाल थिए थो पियो लेकिन सिंध धरती सां इहा बेदन छो आहे अज़ीज़ान गिरामी।